करकती था उती। ठीक है, हथ नथो पर 2 रुपया दियम। माई मां पसी हुई शादी करे, माई मां पसी हुई शादी करे। वाह वाह वाह, सही वाह। शादी अमी करो, पालियूं असां। उती करकती था उती, हल उती। प्यार मोहब्बत में समझाया को के सुभाणे पैसा खपन, एडी गोलियों हणदो ने मारी के दीदो ने। मुल्ला बि माण्हू था मारीनि। छोरा फायर सीधा कयो मथे मथे। जबार तुझो भाउ बाबू जे हथां शहीद थी वियो। छा? इहो सभु कुझु बाबू बदमाश कयो आहे। वॾेरे जो हुकुम आहे त बाबू जिथे बि मिले गोलियुनि सां डर करे छॾियोसि। बाबू वो तोखे ही वे गोलियों। जबार हाँ भी तुझे इंतजार में हुस। तो मुझे बात है गोलियों छो हलायूं? वो गोलियुनि जो हक़दार हो जबार। हाणे तू सीधी गोलियूं खाईंदे तुझो हितां लाश विंदो लाश। अॼु ख़बर पवंदी तोखे बाबू केर मुर्स माण्हू आहे। ॿिन्हिनि जे हथ में हथियार आहिनि, तूं कहिड़ी मौत पसंदि करे जबार? हलिया ॿ हथ थी वञनि। हलिया अॼु ख़बर पवंदी। बापू के मारण सवलो आजा। बाबू जो यार काथू वने जिंदा है। तो जख्मी आ, पर कादू जो बंदोबस्त पाण के करणो पवंदो। कादू कादू